सिंध हुकूमत पारां ठाहियल कानून सिंध हिंदू मैरिज तरमीमी एक्ट 2018 जी पासदारी ऐं उन ते अमल दरामद करण लाइ ज़िला सतह ते गॾिजाणी कोठाई वई। उन मौक़े ते चेयरमैन ह्यूमन राइट्स कमीशन सिंध इकबाल ॾेथो चयो त असां हिंदू मैरिज एक्ट अमल दरामद लाइ लोकल गवर्नमेंट ऐं मसावी इदारे सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं, जंहिंजो बुनियादी मक़सदु आहे त सिंध में हिंदी कम्यूनिटी जूं शादियूं रजिस्टर थियनि ऐं उन्हनि खे रजिस्ट्रेशन में पूर्ण सहूलियत फ़राहम कई वञे। असां कानून जी पासदारी लाइ नादरा सां गॾिजी ज़िला उमरकोट ऐं थरपारकर जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलरनि में रजिस्ट्रेशन मुहिम हलाए माण्हुनि खे रजिस्ट्रेशन में सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहियूं। उनजो वधीक चवणो हो त असां मुख़्तलिफ़ इदारनि सां गॾिजी लोकल सतह ते पिणु आगाही फ़राहम करे लोकल कम्यूनिटीज़ तोड़े लोकल सतह ते कमु कंदड़ समाजी तंज़ीमुनि यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरीज़ खे कानून बाबति तरबियत पिणु ॾींदासीं तॾहिं शादियूं कानून तहत रजिस्टर थी सघनि। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट हरीश चंद्र चयो त नादरा जी पॉलिसियुनि में तब्दीली करे असां हिंदू कम्यूनिटी खे पूर्ण सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहियूं त जीअं उहे पंहिंजूं शादियूं रजिस्टर कराए रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में असां वटि सिर्फ़ु गुज़िरियल महीने में 300 खां मथे शादियूं रजिस्टर थियूं आहिनि, जेको हिकु वॾो अंग आहे। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त पाण सभु गॾिजी उन कानून ते अमल दरामद लाइ पिणु कोशिशूं कंदासीं त जीअं लोकल सतह ते माण्हुनि खे फ़ाइदो पहुची सघे। इलेक्शन कमिश्नर उमरकोट सैयद तैयब ज़वार चयो त उमरकोट वाहिद ज़िलो आहे जिते रजिस्टर्ड वोटनि में सिर्फ़ 5.5% जेंडर गैप आहे, जेको ॿियनि ज़िले जी भेट में तमामु घटि आहे। समाजी इदारे जगवान अली अकबर राहिमू चयो त कानून बाबति बुनियादी सतह ते आगाही ॾियण जी ज़रूरत आहे। CEO सेव दी लाइफ फाउंडेशन सिंध इंजीनियर कन्या मोहन लाल चयो त यूसी लेवल ते सुजागी मुहिम हलाए रहिया आहियूं ऐं लोकल NGO समेत यूनियन काउंसिल ऐं वार्ड जे नुमाइंदनि खे पिणु गॾु कयो वञे। CSSP जे डिस्ट्रिक्ट मैनेजर मीर हसन आरिफर चयो त असांजे ह्यूमन राइट्स कमीशन ऐं लोकल गवर्नमेंट सां हिंदू मैरिज एक्ट जे अमल दरामद लाइ मुकमल तामल रहंदो। पिंड ते रजिस्ट्रेशन तोड़े शादियुनि जी रजिस्ट्रेशन लाइ पिणु गॾिजी कोशिशूं कंदासीं। गॾिजाणी खे समाजी अॻवान अब्दुल्ला खोसो सरदार भइयो समेत मुख़्तलिफ़ इदारनि जे अॻवाननि पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते गॾिजाणी में असिस्टेंट डायरेक्टर मिनारिटी डिपार्टमेंट सिकंदर अली, असिस्टेंट डायरेक्टर वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट तारिक वहीद, असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर खालिद हुसैन, असिस्टेंट डायरेक्टर नादरा उमरकोट नूर मोहम्मद बमरो, कंप्लेंट सुपरिटेंडेंट सिंध ह्यूमन राइट्स कमीशन ठाकुर ज़हीर, वकील मोहम्मद बख्श कुंभर, वकील नरेश नाथ, ज़िला काउंसिल मेंबर सपना कुमारी समेत ॿिया बि मौजूदु हुआ। रिपोर्ट डॉक्टर रेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।